तू आई मर्जी जो मालिक जेका तुझी मर्जी जी वरने थी कर रंधड़ी वनी के सामने अटकाईंदसि। हाय हाय हिकड़ी मुसीबत में भजी जिद छॾायासीं त वरी ॿी मज अची फाथासीं। केॾा वञूं? संजा काको चने सर विहां पियो करे कीअं? हाँ वो तो विहां पियो करे पर सुमल के मारिन था माइट। मारिन था? हिन कब्रिस्तान में जेरा थोड़े ही ईंदा आहिनि। हिते त ॼमंदा ऐं ईंदे ई मुर्दा आहिनि। संजा पोइ तूं काका चने सर खे सम्झाए न। मल्हार कहिड़ी ॻाल्हियूं पियो करी? सम्झायां वरी आऊं? सम्झाइण लाइ त मुंहिंजी फिकी सूरत ई घणी आहे। सालनि खां मां जी चरिया ई सम्झाइण लाइ घणी हुई पर केरु सम्झे? संजा माण्हू खिलंदा की न? को खिलंदा? बाबा मोकल ॾींदो त खिलंदा। पोइ सुमल बि हिन खॾ में अची ईंदी। हाँ साॻे ई क़बर में ॿियो जनाज़ो बि ईंदो। संजा तुंहिंजी हिकलाई त ख़त्म थींदी न? हिकलाई? मल्हार तोखां बि सम्झ खसिजी वई आहे कीअं जो अहिड़ियूं ॻाल्हियूं पियो करी? सम्झ खसिजी वञे त कर चङो। मल्हार तो सुर साड़े छॾी आहिनि कीअं? सरण लाइ त मां ई घणो आहियां संजा। सुर को साड़ींदुसि? सुमन अधी अधी सब की पिया कनि? तू नथी सम्झाई भेण? किनखे? अब्बा जिन के सभिनि खे सम्झाए नथी भेण। वो पाणी कीअं था ॾिसनि की केरु ॾिसंदे वासंदे कुझु नथो करे सघे भेण। पोइ मूंखे सिंखे वणनि था घाई भरी वेठा। ये मचो भेण। पोइ सुणाए गुजारो करे अम्मा गुजारो करे। माठ सवा पाठ हूंदो गुजारो है। मूंखां त मरण बि खची वियो आहे। रोण पिटण बिना कीअं न वरंदो? हिते लिखे जे लेखन न भेण। साईं इहो त चङो कयो जो वॾे काज जे खपनि में कीअं नथा पओ। अरे बाबा बड़े राजे रस्मी आहे। अब तू ये कजई जो शायद तने का मुला का सवा बे के चलो बे किने को। साईं असां त सालनि खां चवंदा हुआसीं। अरे छोरा पुता जी नेट में मर्जी न। साईं सदके थिया शुक्र थियो जो हमीर ऐं माई सोढी वारनि हड्डी कीअं थी साईं। ये रड्डी कना तारी गुजारो से आ पाण कोई इलाज विलाज कोनी कोया। साईं सुभाणे केड़ी मल निकाह थींदो? अरे छोरा तो खान टेम टाड़ा ही विसरी विया ने भागा वेंदरा ने के बुधाईस वदा सुबाणे वल भेई की न। साईं मतारो तू खाली नखरा करे वडो उस्ताद मारो आहे। साईं भत करियो आ न। बुझ इनके लगी थी भत जी हड़ी त चंबो। बाप तहां कयो छा आहे? को इन में केड़ो हिजाब हिजाब जी गाल आहे? तहां जड़ो कर कत्ल कयो आहे। कहीं गुजारो पियो? मुझे तो समझ में नथो अचे ऐं तहां खे कीअं समझाया। त मूंखे ॿुधायो तहां को इतला त करियो आ। इतला कुमौत की नहीं को थियो निकाह विधो में मुके के बुधायो बे की न होयो। ऐं अब जे करे तोखे बुधाया त केड़ो अरे तू मिठाई विराई आ। दरअसल असल गाल जी तहां खे खबर ही काने।
बाबा गाल ॿुध बाबा, मूंखां अकेलो रहियो की न थिए थियो। तव्हां पंहिंजे अकेलाई जो इलाज इहो कयो त हिकु अहिड़ी छोकिरी सां निकाह कयो अथव जंहिंजो मंगेदो अञा जीअरो वेठो आहे। हाँ? हा, सूमल मोर जी मंगेंदी ऐं मोर जीअरो वेठो आहे, जेल में आहे। न मोर मरी वियो आहे। न बाबा, मोर जीअरो आहे ऐं ॿिनि टिनि ॾींहंनि में जेल मां निकिरी वेंदो। पोइ रावण जेकॾहिं जेल मां निकिरी ईंदो त बाबा कुजाड़ो थींदो। सूमल मोर जी मंगेंदी हुई, उन छोकिरी जो छा थींदो? उन पागल जो छा थींदो? रावण पुट रावण केरु पागल? ॿुधाए शाबाश। चङो, ही रंग कहिड़ो आहे? चनो कोन आहियां। चनो चनो हुस्ना हुस्ना मुझे मिठड़ी भेण तोखे तोखे तो चने मारी छॾियो। हाँ, मारी छॾियो तोखे। हुस्ना हुस्ना हाँ हुस्ना तू रावल आई वहीं दोहन कर। हाँ हाँ रावल को कोन आहियां। हाँ तू रावल आई। रावल मुंहिंजा बछड़ा तू ध्यान कर न त चनो तोखे भी मारे छॾींदो। हाँ मारे छॾींदो चनो तोखे। चनो मारे छॾींदो। कुछ कर आओ आया तो कुछ नथा करियो। हिते हर शइ तबाह पई थिए, हर शइ बर्बाद पई थिए। माण्हू जी का दिलचस्पी ना है, को इंटरेस्ट ना है आवाजो। पर सर वरी छा? हिन माण्हू ते जेका मूं ड्यूटी रखी सा हिन परफॉर्म कई। अखबारुनि में असांजे खिलाफ हेॾो वॾो महास खड़ो करे छॾियो आहे ऐं हिन माण्हू जा हर ई लिखियल आर्टिकल बेकार ऐं गैर मंतकी। सर गैर मंतकी ॻाल्हि में गैर मंतकी थींदी आहे। केसि ताईं असां हुन में हथ ठोकियो मंतक भरींदा रहंदासीं। छा मतिलबु आहे तुंहिंजो? मुंहिंजो मतिलबु हीअ आहे छा हिन में? जेके ॿार ख़ुदकशी करे मरनि पिया उन्हनि में मुंहिंजो भाउ मुंहिंजो पुट भी शामिल थी सघे थो। हीअ आहे मुंहिंजी इस्तीफ़ा। इस्तीफ़ा? हाँ मिस्टर बैराम साहब, आउं हथ रत में रंगण नथो चाहियां। अच्छा
तव्हांजे सौदे में आऊं भी शामिल हुयुसि, उन ते आऊं नादिम आहियां। ओके। पुत्र तू हमेशा बाबा मल्हार आयो आहे। सॾु करीस पुत्र। मल्हार अंदर अच। चाचा पुत्र भलार अच्छा वे वे हिताची चाचा तू किया आई चाचा? बस पुत्र भलार मां रोया चाचा मूंखे त अञा ताईं वैसा कोन थो अचे त को रावल असां में की न आहे। भलार पुत्र रावल पाण वटि कोन्हे को भलार बरसाती में पुत्र रावल कॾहिं बि मुंहिंजे भरिसां कोन वेठी, मुंहिंजे भरिसां कॾहिं बि कोन वेठो। चाचा हाणे अमर लाड भाई जी ख़बर चार केरु लहंदो? भलार मुंहिंजी ख़बर चार केरु लहंदो, मुंहिंजी ख़बर चार केरु लहंदो। भलार अब दुआ कजई त लाड भाई ठीक थी वञे, लाड भाई ठीक थी वञे। कमदार जने सिर भायो थे तो भित जे परे पासे मुंहिंजूं अखियूं कुछ भी कोन थियूं ॾिसनि। कीअं सरकार? वो हीअं त जने सिर टल ऐं अटकल सां मुंहिंजे भाउ ख़ानल खे माराए ईअं थे भायो त आजो थी वेंदुसि। सरकार चने सर जो अञा मथो कोन चिथियो आहे। हाँ बाबा बल्ला जी चेल में ज़हर कोन हूंदो आहे, मुंह में हूंदो आहे। इन जो मतलब त मूं रावल खे मारे जने सिर खे मछराए छॾियो अथमि। जी साईं। कमदार मुंहिंजी सीम में हाणे जने सिर जो पेर न हुजे। सरकार वो तो हाणे हटी वियो आहे, हाणे त बाबा बनी विकण जे चक्कर में आहे। बनियूं तो खपाए, बनियूं तो खपाए। सेठ बाराम तो मुडे माण्हू मोको हुयो। हा असां मोकिलियो तोॾे माण्हू चनेसर ख़ान। असां ॿुधो आहे त तूं उहा साॻी ज़मीन पियो विकिणी जेका असां तोखां घुरी हुई। पर ॿुध चनेसर ख़ान, दोस्तीअ जे नाते तो वारी ज़मीन ते सभिनी खां घणो हक़ असांजो तो थिए चनेसर ख़ान, असांजो। हा पर सेठ बाराम मुंहिंजी इन बनीअ जे विच में ख़रीदार जे विच में हिकु लाश जो शर्त आहे। जेको लाश ॾींदो बनी उनजी। त तुंहिंजो मतलब त? हा मुंहिंजो मतलब जानूअ जो लाश आहे। मूंखे जानूअ जो लाश खपे ऐं तोखे बनी खपे। सरबाराम इहो
शहर आहे। गोलीअ जे रुख जी ख़बर घटि पवंदी आहे। चनेसर खान ठीक है, सौदो महांगो ना है। सर, तवाना रावल जो मौत शाक विसारे न सघिया आहे। सजन पुट, तो पंहिंजी दिल खां पुछियो आहे, छा तूं रावल के भुलाए चुको आहीं? सर, ॿियो मसलो इहो आहे त सेठ बहराम जा कायम कयल कैंप टाइप कारखाना, हाँ, जिन जे लाइ अक्सर रावल भी ॾाढो परेशान रहंदो हुयो। हर उहो माण्हू जंहिंजे सीने में दिलि आहे त उन सां ईअं न थींदो त ॿियो छा थींदो सर? बाबा, तव्हांजो कानून छा थो चए? तव्हां वटि इन मसइले जो को हल आहे या न? सर, असां वटि तमामु डॉक्यूमेंट्री प्रूफ मौजूद आहे त कहिड़े ॿार ख़ुदकशी कई, कहिड़ो ॿार उतां बीमार थी निकितो ऐं मरी वियो। सभ खां वॾी ॻाल्हि इहा आहे त नंढड़नि मासूम ॿारनि खां जबरी पोरियो वरितो पियो वञे, जेको कानूनी वॾो ॾोह आहे। पुट, पोइ त इन मुतलिक़ टीम ठहणु घुर्जे, अख़्तियारी वारनि खे ॿुधाइणु घुर्जे। अख़्तियारी वारनि जे कननि ताईं प्रेस ज़रिए ॻाल्हि पहुतल आहे ऐं आउं बि हिन सिलसिले में अदालत में रिट दायर करे चुको आहियां। ए शुक्र है ए कहीं ॾिठो त कीन ए तू जो भी ए मुसावर माण्हू लारीअ ते चढ़े सब सॼा सारा 5 रुपया वठे भाड़े जा शहर ताईं ए तई सूरत हिन निभागे ते चढ़ियुसि ए हथ अहिड़ो झलियो थई जो भाया तोखां घाटी वठी छॾिया निभागा अलाए कहिड़े बुनियाद मंझाही ए माण्हू त अछनि वारनि जो ध्यानु कोन था कनि ए तूं त कर बेज़बाना ए ॾिसो ॾिसो ए माण्हू ठठोलियूं कंदा माणिक जे चे मंझि न आहे ए मूं आण मञी अरे मूं हथ खयो शहर वञण तां हाणे अचूं त ॻोठ हलूं भला अरे अचू छॾ गहू ए नथो मिंथ मां समझे नथो धड़के मां नथो शहर भेड़ो करे नथो घर भेड़ो बूढ़ा 5 रुपया भरे लारी तो नथो वञे शहर ए इहा गोथनाथ अबाणी अथसि ए सदाई विच रस्ते में अची गोही कंदो आहे
चयुम तो भाड़े जा 5 रुपया भरे लारी तो विंदो कर लारी ते वारी में ए सचो वारी थके कीन हरू भरू बेर अथस ओ शरह का जड़े अची तो ताकते हाँ ए दुकान ते वखर खुटी वियो हो शहर मां वठण पे वियोसि। अरे बोलट शहर का जड़े अची तो शाम ओ ताकते ए हाँ इंदुस सुभाणे चंगो अजाए। अरे अच्चू चंद्रा ए अच्चू ए गऊ छड गड है ए चंद्रे मां हड़ियुस। ओहो पो तव्हां के हिते अचण जी जरूरत कड़ी हुई? साईं मूंखे न चयो हिन चयो। ठीक है तव्हां फिलहाल पेर ठाहियो हलो पोइ असां ॻोठ था वञूं। हाँ बाबा ॻोठ वञो हल चइबो त अॼु पंहिंजी ॿी फैक्ट्री ख़ैरनि सां लॻी वई। जी सर। फर्स्ट क्लास A1। उहे साहब जेकॾहिं चनेसर ख़ान इहो कमु पहिरीं कयो हा त एसि ताईं त असां चवणो पंजणो बल्कि छवणो मुनाफ़ो हासिल करे वठूं हा। जी सर। ख़ैर ईअं त आहे पर मुंहिंजे ख़्याल में त अञा बि असांखे ॿियो को यस बैराम स्पीकिंग कैन सॼणी प्रोफेसर छापो आया केॾी महिल? हाँ अच्छा बड़े बेवकूफ़ो मूंखे मुंहिंजे पिया इंफॉर्म कयो। इडियट नॉनसेंस। ये सॼो खेल तबाह थी वियो सब कुछ तबाह थी वियो सब कुछ खत्म थी वियो। उहे साहब तव्हां कजो मुंहिंजी पर्सनल बैग खणी गाड़ी में हली वियो। सर हींअर तव्हां जो ॿाहिरि मां नंढो रिस्क पियो खणा शायदि कंहिं वॾी मुसीबत खां तरी वञा। ईअं कजो हा नाही जेकॾहिं पुछे त हुनखे चइजो मां हफ़्ते खनि में वरी ईंदुसि। ऐं पर छा हुनजो पासपोर्ट ऐं वीज़ा इन लाइ ज़रूरु कोशिशि कजो। ओके मां हलां थो जल्दी अचो। नाहिद पुट कीअं आहीं? कीअं हूंदो सर? बाबा हादसा माण्हू खे जीआरींदा बि आहिनि त हादसा माण्हू खे ज़हर बि पीआरींदा आहिनि। सर अक्सर ईअं छो थींदो आहे जो अमृत गोला कंदड़ खे ज़हर छो मिलंदो आहे? नाहिद पुट मूं तोखे अॻु में बि चयो हुयो त उन्हायूं रोशनीअ खां महरूम हूंदियूं आहिनि। जेको बि सितारो ॾिठो उहो लूड़ो में गुम थी वियो। बाबा हालात जो त मुक़ाबिलो करणो पवंदो न। ही वठ रही एजाज साहब की सरकार। जी वठण वारे लाइ ओधर जी मां मुई किन्हे बाक़ी ओधर ॾियण वारे जी मां कॾहिं कॾहिं मरियो वञे। मेंढरा ओ मेंढरा मोर पवई मेंढरा ए मेंढरा किथे आहिनि? किन्हे मेंढरो किन्हे को? हाँ अचे थो न? न माथारे वियो आयो। लाबारे वियो आहे? ए पर लाबारे मंझि मेंढरे जो कुजाड़ो बेली तू कौन समझंदे हाणे मथो न खा। सुना पियो बा सुना पियो अॼु पैसनि ॾियण जो अजाब कयो होसि। बेली हाणे हरू भरू मथो न हण। मेंढरो तोखे पैसा वारे ॾींदो सा मूंखे ख़बर आहे। हा बा हा ने साईंअ ते बि कर्ज़ जा घणा ई पैसा चढ़ी विया आहिनि। मथे जुमे ते ॾियणा कया अथसि।
हाँ हाँ उहे भी जुड़ी पवंदा। गज हिन महीने में जुड़िया ई ॾह से मूं मोकिले छॾिया। बेली हाणे उथी मूंखे कमु करण ॾे उथी। हाँ बा हाँ भले कम कर तूं भले कम कर पर मेंढरो अचे त चई छॾिजो हरू भरू गोहियूं न हणे मूंखे मुंहिंजो वहिंवार ॾे। हाँ हाँ चई छॾींदुसि। कावड़ आई त चङो न थींदुसि। वठण महिल राति फारियो ईंदा ॾियण महिल बरो थो वठे। तर बेली हाणे तर। यस सर। डॉक्टर साहब ही आहे चनेसर साईं भॼई लाडबाई जो घर वारो। चनेसर साहब ॻाल्हि आहे त मूं इन केस मुतालिक़ पंहिंजूं सभु फ़र्ज़ वरितियूं आहिनि। ठीकु आहे सही पर अफ़सोस जो हेसि ताईं सभु कुझु बेकार वियो। माना त लाडबाई जो इलाज कोन थींदो। इलाज कयो वियो आहे थिए पियो पर अफ़सोस जो अरे निभागा जडा भैया किने तो अचे नहीं जो साईं खां अची पैसा तो गिनी। ए पैसा मुंहिंजो हक़ है ने। निकर सुबाना गोठ में जा करया ने कम पूरो सिसी साण न हुंदई कोई छद सा कोई। ए मेंदरा परे कर कुहाड़ी ए कपे विझंदी भोग न कर। ये भोग न उठी फैलाने उठी उठी वञ वञी पंजन पुटंदा। चलेस बताड़ा ई वठ ये कौन समझंदो। ए धक न उठी सुबाने सिजू बेरगाग में मां तो के न ॾिसां याद रख। ए हा हा ए धक न धक न ए विंदुस धक न हणो। हल बताड़ा साईं इला एगो ठवारो याद कदो। मूंखे केॾां था वठी हलो। न न कीन हलंदुसि। अॼु मींहुं पियो आहे हा मूंखे उञ लॻी आहे। पाणी ॾियो पाणी। दोस्त मोहम्मद साहब उहा कहिड़ी अदालत आहे जेका हिन खे इंसाफ़ ॾींदी। प्रोफेसर साहब बस अलाए अहिड़ा घणा केस आहिनि जेके सालनि ताईं अकेला क़ैद खाननि में रही पंहिंजे ज़हन जी रोशनी कारनि कमरनि मंझि विञाए वेंदा आहिनि। मूंखे ॿाहिरि था वठी हलो। हाँ न न बाबा मूंखे चयो कयो ऐं बाबा मूंखे छेड़ो कयो। मोर हलिया हलो अज अज हले।
ये तव्हां छा थे? डॉक्टर साहब ये असांजो दोस्त आहे। अच्छा डॉक्टर साहब कीअं था भाइयों? मल्हार जी आई साइड दुरुस्त थी सके थी? प्रोफेसर साहब आई एम सॉरी। हाँ थोड़ी कौन नूरी बेड़ी चनु जियरो जो जियरो मर मर चलो मर फरियादी गवाते न थो फरियादी गवाते न थो हकीकत है पर यह हकीकत है फरियादी गवाह बि हूंदो अहिड़ो ई फरियादी ऐं आउं अहिड़ो ई फरियादी आहियां। देख गवाही हुकुम कर माण्हुनि खे चओ। माण्हुनि खे सभु ख़बर अकुल आहे माण्हुनि ऐं फरियादी गवाते न थो पर यह हकीकत है फरियादी गवाह बि हूंदो फरियादी गवाते न थो पर यह हकीकत है फरियादी गवाह बि हूंदो आउं अहिड़ो ई फरियादी आहियां फरियादी गवाते न थो पर यह हकीकत है फरियादी गवाह बि हूंदो आउं अहिड़ो ई फरियादी आहियां फरियादी गवाह